समारोह में शहीद ज़ाकिर अल बैत एजाज़ हैदर शाह जी पहिरीं वरसी अक़ीदत सां मल्हाई वई। समारोह में ज़ाकिर अल बैत शहीद एजाज़ हैदर शाह जी पहिरीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। शहीद जे साले सवाब ख़ातिर बुलंद शाह हवेली ते मजलिस अज़ा जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें वॾे तइदाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां कई वई। मजलिस अज़ा खे ख़िताब नामवारे आलिम दीन मौलाना अमीर मोहम्मद लिगारी ऐं ज़ाकिर अहल बैत अलामा एजाज़ हैदर ज़ैदी ऑफ कराची कयो, जिन पंहिंजे बयाननि में शहीद जे ख़िदमतुनि खे भेटापेश कई ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे फ़लसफ़े ते रोशनी विधी। मजलिस खां पोइ फातह ख़्वानी कई वई, जंहिंमें शहीद जे ख़ानदान, अज़ीज़नि ऐं दोस्तनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल आज़ादारनि शिरकत कई। सोगवारनि में सैयद ग़ुलाम नबी शाह, सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, सैयद अयाज़ अली शाह, सैयद अनवर अली शाह, सैयद असलम शाह, सैयद आबिद अली शाह, सैयद शबीर अली शाह, सैयद अली कुतब शाह, सैयद साजिद अली शाह, सैयद जावेद अली शाह, सैयद करम अली शाह ऐं ॿिया शामिल हुआ। प्रोग्राम जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि लाइ नियाज़ इमाम हुसैन जो पिणु एहतमाम कयो वियो। रिपोर्ट